जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण नारायण स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 भजो वराह अवतार नारायण भजो पृथ्वी के रक्षक नारायण भजो वराह अवतार नारायण भजो पृथ्वी के रक्षक नारायण हिरणाक्ष को संहारे नारायण लिए दांतों पे पृथ्वी हिरणाक्ष को संहारे नारायण लिए दांतों पे पृथ्वी नारायण जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 बोलो पुरुषोत्तम भगवान की जय। प्यारी साध संगत तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे भगवान श्री नारायण जे हिन पावन महीने में जंहिंखे असां पुरुषोत्तम मास भी चवंदा आहियूं उन धार्मिक महीने में असां भगवान जी प्यारी कथा भागवत पुराण ॿुधी रहिया आहियूं। तो भगवान जी स्तुतीअ सां कथा जी शुरुआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे।
कल्ह असां ॿुधोसीं ब्रह्मा सृष्टिअ जी रचना कई, पोइ मनु ऐं शतरूपा प्रथम उहे हुआ मनुष्य जंहिंमां असां सभु थिया आहियूं। उनखे ॿ पुट ऐं 3 धीअरियूं उन्हनि खे थिया, मनुअ खे उतानपाद ऐं प्रियव्रत। उहो मनु जेको आहे सॼी धरतीअ जो हिकुमात्र राजा हो ऐं उनजे पुटनि बि धरतीअ ते शासन कयो। भागवत पुराण में लिखियल आहे 7 द्वीप, 7 द्वीपनि जा शासक हुआ। असांजो भारत देश नेतृत्व कयो आहे। अॼु बि 7 ई द्वीप आहिनि, अफ्रीका महाद्वीप, अमेरिका महाद्वीप, एशिया जंहिंमें असां रहूं था, यूरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तरी ध्रुव ऐं दक्षिणी ध्रुव, 7 द्वीप पृथ्वीअ ते आहिनि। पर भारत भूमि सेंटर आहे, अध्यात्म जो सेंटर आहे, हिन सृष्टिअ जी रचना जो सेंटर, जिते मनु ऐं शतरूपा प्रथम पुरुष आया। उन्हनि जूं 3 धीअरियूं देवहूति, आकुति ऐं प्रसूति। हेॾां वर्णन तो अचे कर्दम ऋषिअ जो, महत्वपूर्ण प्रसंग अचे थो। ब्रह्मा पंहिंजे छाया मां कर्दम ऋषिअ खे उत्पन्न कयो हो। वो कर्दम बिंदु सरोवर जे किनारे ते, सरस्वती नदीअ जे किनारे ते आश्रम ठाहे रहंदो हो। ब्रह्मा उनखे आज्ञा कई कि तूं शादी कर। नई नई पृथ्वी ठही हुई, नई नई सृष्टि थी हुई। इच्छा हुई ब्रह्मा जी कि सृष्टि वधे, त नारद बि न कई शादी ऐं सनकादिक ऋषियुनि बि न कई हुई। ऐं ऋषि जेके हुआ, जेके ऋषि पैदा कया, ब्रह्मा मुनि ऋषि, उन्हनि जे लाइ छोकिरियूं कोन हुयूं। त ब्रह्मा हिन खे आज्ञा कई हुई कर्दम खे कि तूं शादी कर। उन चयईं मां शादी ज़रूरु कंदुमि, पर हींअर न, मूंखे थोरो समय ॾियो। उहो कर्दम उन नदीअ जे किनारे ते सुंदर वातावरण में आश्रम ठाहे वेठो भॻवान जी भक्ति करणु। पोइ कॾहिं ध्यान बि करे, कॾहिं योग बि करे, कॾहिं चिंतन, कॾहिं मनन, पर भक्ति शामिल। भक्ति त हुजणु खपे हर क्रिया में, चाहे असां योग कयूं, चाहे कर्म कयूं, चाहे सेवा कयूं, जेको बि सिस्टम हुजे, भक्ति जे बिना उहे सुंदर न आहिनि। त कर्दम ऋषि भक्तिअ सां, ऐं भक्ति कंहिंजी विष्णु भॻवान जी कंदो हो, नारायण भॻवान जी। पोइ कई साल बीतजी विया उनखे भक्ति कंदे, पंहिंजे आश्रम में रहंदे। पोइ हिकु दफ़े भॻवानु नारायण विष्णुअ हुनखे दर्शन ॾिनो। विष्णु भॻवानु दर्शन ॾेई करे पंहिंजे गरुड़ ते वेठल, वाहन ते वेठल विष्णु भॻवानु, सुंदर मोहक रूप हुनजो, ॾाढो सुंदर। कर्दम ऋषिअ स्तुति कई आहे। उन महिल उन भॻवान जी स्तुति कई आहे। कर्दम ऋषिअ उनजो मनमोहक रूप ॾिसी करे, सुंदर रूप ॾिसी करे पिता तुम मेरे, शरण गहूँ मैं किस
किसकी, प्रभु शरण पड़ूं मैं किसकी, तुम बिन और न दूजा, प्रभु बिन और न दूजा, आस करूं मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे, तुम पूर्ण परमात्मा, तुम अंतर्यामी, स्वामी तुम अंतर्यामी, पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे, प्रभु जय जगन्नाथ हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षमी दूर करे। ओम जय देश हरे, सुंदर मनमोहक रूप होॾीमहिल भगवान विष्णुअ जो हथ जोड़े करे करदम ऋषिअ स्तुति कई आहे ऐं भगवान विष्णुअ चयो आहे वर घुर, तो कठिन तपस्या कई आहे। करदम चए थो मां का कठिन तपस्या कान कई आहे, मां त सहजता सां सुखपूर्वक तव्हांजी भक्ति कंदो हुउमि। त विष्णु भॻवानु चएसि थो मां तुंहिंजी उन भक्तीअ सां ॾाढो प्रसन्न आहियां, तूं त ॿुधाए तोखे छा खपई। भॻवानु विष्णु मुस्कुराए पियो थो, चएसि थो मूंखे ख़बर आहे तोखे छा खपई, पर तूं ॿुधाए तो छो एॾी तपस्या कई आहे लंबी। तॾहिं करदम ऋषि हथ जोड़े करे जेको घुरे थो न, तव्हांखे हैरानी थींदी। करदम ऋषि चए थो हा साईं, मूंखे हिकु चाहना आहे ऐं खिलजो न उन ते। कहिड़ी चाहना आहे? करदम ऋषि सम्झो हिन धरतीअ जो प्रथम मनुष्य, मनुअ खां पोइ या ब्रह्मा खां ई मनुअ जे बराबरि ई थियो, ब्रह्मा जी सृष्टिअ जो मनुष्य उहो घुरे थो मूंखे हिकु सुंदर ज़ाल खपे जंहिंसां मां शादी कयां। भगवान चएसि थो हेॾी तपस्या, हेॾो तो योग नियम कयई हिकु सुठी ज़ाल पाइण जे लाइ। करदम चएसि थो हा, सुठी ज़ाल पाइणु ॾाढो मुश्किल आहे, दुर्लभ आहे। सुठी ज़ाल जो मतिलबु आहे हर प्रकार सां सुठी, नेचर में सुठी, बुद्धीअ में सुठी, कम में सुठी, अकुल में सुठी, आचरण में सुठी ऐं ॾिसण में बि सुठी। करदम चए थो मूंखे ब्रह्म पिता ब्रह्मदेव आज्ञा कई शादीअ लाइ त मां उन्हनि जी आज्ञा मञी आहे, पर मां तकड़ में कंहिंसां बि शादी कोन थो करणु चाहियां जो मुंहिंजो जीवन नर्क ठाहे छॾे। मतिलबु उन वक़्तु शादी करण खां पहिरीं सोचींदा हुआ कि असां किथे भॻवान खां न दूर थी वञूं। ॿियनि त मनाई करे छॾी अधिकतर कि असांखे करणी कोन्हे, गृहस्थ में फासणो ई कोन्हे हिन में कि सुबुह जो पिया था टिफ़िन खणी घरां निकिरूं, शाम जो अचूं पिया था ॿार घेरनि पिया था पापा पापा, वरी उहे ऑफिस जा अलॻि झंझट, वरी हिन माईअ जा अलॻि रुअणा। त इन खां बचणु चाहियो आहे सभिनी। करदम चए थो मां शादीअ लाइ हा कई आहे, ब्रह्मदेव जो आदेश आहे, पर मां निश्चित थो करणु चाहियां
कि मुंहिंजी जंहिंसां शादी थींदी उन जे माध्यम सां मुंहिंजो भक्ति अध्यात्म पथ डिस्टर्ब न थींदो। अहिड़ी मूंखे ज़ाल खपे जंहिंसां मुंहिंजो जीवन अञा सुंदर थी वञे। उहा सेवा बि करे, सुख बि ॾे, मुंहुं जोरी न करे, माना डिस्टर्ब न करे, समर्पण वारी हुजे, बुद्धिमान हुजे ऐं सुठे ख़ानदान जी हुजे, सभु ॻाल्हियूं सुठियूं हुजनि, अहिड़ी खपे। त हिन जो मतिलबु आहे शादी का तकड़ में करण जी शइ न आहे। हाणे इन जे लाइ भॻवान हिकु छोकिरी ॿुधाई, त उहा छोकिरी बि इहो ई वरदान वरितो हुअईं कि मूंखे सुठो छोकिरो मिले। अॼु बि इहो ई थींदो आहे, छोकिरो चाहींदो आहे सुठी छोकिरी मिले ऐं छोकिरी चाहींदी आहे सुठो छोकिरो मिले, त पोइ दिक़त छा आहे? सभिनि खे सुठो ई खपे न। दिक़त इहा आहे कि सुठो खपे, सुठो थियणो कान्हे, इहा आहे गड़बड़, इहा आहे गड़बड़। मां इहो सोचींदो आहियां, माण्हू एतिरो चए कि जीअं मां आहियां मूंखे ओहिड़ो जीवन साथी मिले, छोकिरो चए कि जहिड़ो मां आहियां मूंखे ओहिड़ी मिले ज़ाल, त पोइ ठीकु आहे। पर ईअं ॾाढा घटि ॼणा चवंदा आहिनि। हिकु घर में मिटी माइटी पई हले, पंडित आयो, ब्राह्मण आयो, घर वारनि खे चई वाधायूं हुजनिव, हिकु छठी अहिड़ी मिली आई आहे, तव्हांजी छोकिरी ऐं जेको मां छोकिरो तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां, 36 गुण मिलिया आहिनि, पाण में वाधायूं हुजनिव। हिते त पक कयो तव्हां ख़ुशि था थियो। उन्हनि चयो कोन्हे करणी, घर वारनि चयो कोन्हे करणी, छो 36 गुण मिलिया आहिनि? त घर वारनि चयो 36 गुण मिलिया आहिनि माना ॿई हिकु जहिड़ा ई आहिनि न। चई हा सुठो आहे न। चई न, असांखे अहिड़ो खपे ई कोन जहिड़ी असांजी छोरी आहे। ही त आहे, त उहो बि अहिड़ो ई हूंदो त न खपे असांखे। 36 गुण न मिलणु खपनि, अपोज़िट हुजे तॾहिं ॿई हली सघंदा। हाणे मिटी माइटी कराइण वारनि जो त कमु आहे, छोकिरीअ वारे वटि वेंदा त छोकिरे जा ॾाढा गुण वधाए चढ़ाए ॿुधाईंदा, छोकिरे वारे वटि छोकिरीअ जो बढ़ाए चढ़ाए ॿुधाईंदा, पोइ निकिरी वेंदो विच मां। हिकु मिटी माइटीअ वारे मिटी माइटी कराई त छोकिरीअ वारनि खे चयईं कि छोकिरनि जो करोड़नि जो कमु अथनि, करोड़नि जो। त उन्हनि हा कई। पोइ जॾहिं छोकिरी शादी करे आई त छा ॾिठईं, सुबुह जो निंड मां उथी ॾिठईं वॾो पधर अथनि, उते हिन जो घोटु संदुल विछाए करे संदुल विछाए तई रखी करे न जलेबी न जलेबी न पकोड़ा पियो ठाहे। त छोकिरी चईंसि छा पिया था कयो तव्हां त चओ पिया करोड़नि जो कमु आहे। इहो मूंखे कल्ह ई कंहिं ॿुधायो आहे। त इन करे त हुन छोकिरे चईं करोड़नि जो न पकोड़नि जो कमु आहे। हाणे तूं बि अचु, तूं बि ठाराए। पोइ चईंसि धीरे धीरे जलेबी बि शुरू कंदासीं। त हाणे मिटी माइटीअ वारा त कुझु बि चवंदा,
उन बि चई ॾिनो हुनईंसि तव्हां ॿुधण में ग़लती कयव, मां पकोड़ा ई चया हुआ। छठी मिलण जो उपयोग आहे, पर पहिरीं इहो ॿुधो छठी मिलाइण जो कॉन्सेप्ट कीअं शुरू थियो। छठीअ सां माण्हूअ जा गुण स्वभाव इहे ख़बर पवंदा आहिनि छोकिरे जा। त जेके सुठा ज्योतिषी हुआ न, उहे छठी ॾिसी करे सम्झी वेंदा हुआ कि हिन जो स्वभाव कहिड़ो हूंदो हिन माण्हूअ जो। त ॿई मिलाए करे चेक करे ॿुधाए वठंदो हो कि हिननि जी पटिजंदी या न पटिजंदी। उपयोग त हो, पर कालांतर में छा थियो, सुठा ज्योतिषी रहिया कान, जो सही गणना हू थी विया, रटू तोता थी विया। जबकि ज्योतिष में केवल रटू गणना न हलंदी आहे, अनुभव बि खपंदो आहे। इन करे अॻे फैमिली हूंदा हुआ ब्राह्मण, उहो सुञाणंदो हो पंहिंजे जजमाननि खे। ॾिसो, छठी तॾहिं मञी वेंदी आहे जॾहिं ॿार जो हिन धरतीअ ते जनमु थियो, अंदरि कॾहिं आयो उहो न, हिन धरतीअ में ई रहिणो आहे हुनखे। हिन धरतीअ में हुन कॾहिं प्रवेश कयो, उन ॾींहं खां मञी वेंदी आहे गणना कि उहो हिन टाइम ते ॼाओ। पर उहा ॻाल्हि अध में रहिजी वई छठीअ वारी। छठी मिलाइण वारा पोइ सही न रहिया, मूंखे महाराज चवंदा आहिनि, छो त माण्हू सही न रहिया। छठी मिलाइण वारा, उन्हनि जी भावना न रही। हाणे ॾिसो, जेके पंथनि में वेंदा आहिनि उन्हनि खे त अधिकार ई कोन्हे छठी मिलाइण जो, छो त उहे सनातन धर्म छॾे चुका आहिनि। पर उहे भलिया वेंदा आहिनि मतां कुझु हुजे। अरे तूं पंथनि में वञण वारी, तुंहिंजा पंथ त मञीदा ई कोन्हनि सनातन धर्म जूं ॻाल्हियूं, पोइ तूं कीअं थी वञी? अलाए बाबा मतां कुझु निकिरी पए। त इहे मतां वारियूं जेके मायूं आहिनि न, इन्हनि जो कोई ईमान धर्म कोन हूंदो आहे, इन्हनि जो कुझु कोन्हे थियणो। त इहे वेंदियूं आहिनि महाराज वटि 10 रुपया 20 रुपया ॾेई करे, भई 10-20 रुपया वेंदा न, ॿियो छा। हिकु ख़बर ओपिनियन वठी अचां ब्राह्मण खां, त हिननि जे लाइ ब्राह्मण कोई गंभीर मुद्दो आहे ई कान, हिन जे लाइ बाबा जी सभु कुझु आहे। त हाणे अहिड़ो माण्हू जो 10-20 वधि में वधि 50 ॾेई ईंदो ब्राह्मण खे, त 50 रुपये में हिनखे जीवन भर जी गारंटी मिलंदी ॼण। एॾो सस्तो सो महाराज मूंखे चवंदा आहिनि, साईं मां हिकिड़े महाराज खे चयोमांसि, साईं हिकिड़ी माईअ तव्हांजे लाइ न्यापो मोकिलियो अथई, तव्हां हुनजी छठी मिलाई हुअव ऐं चयो हुअव कि ॾाढी सुठी छठी मिली आई आहे, छोकिरी लहिणे छोकिरे खे। पर हिते त उल्टो लॻो पियो आहे, शादी थियण खां पोइ उहा पिए थी ॾे उन्हनि खे पाण। त चई, साईं हिकु ॻाल्हि ॿुधो, हुनखे चइजोसि 10 रुपये में छा जीवन भर जी गारंटी खपेव या? असांजो उहो आहे, जेतिरी गणना आहे ॿुधाईंदा आहियूं, 10 रुपये में 10 रुपये जी ॿुधाईंदा आहियूं। त ॾिसो, ही विषय जेके आहिनि ओड़ा हाणे बचिया ई कान्हनि, न ब्राह्मण ओड़ा बचिया आहिनि सिंसियर, न यजमान ओड़ा बचिया आहिनि। हाणे केवल औपचारिकता रहिजी वई आहे, मिड़ी तसलीअ लाइ माण्हू पियो थो कराए, न त हिन हर शइ जो हिकु शास्त्र हो, उपयोग हो। गुरु ग्रंथ साहिब जे वचन जो उपयोग हो, हाणे कान अथव उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन दुरुपयोग कयो। असांजे लाइ हमेशह गुरु ग्रंथ साहिब मां उहो ई वचन निकितो जेको सत्संग में ईंदो हो, ऐं अॼु बि श्री चंद्र सिद्धांत सागर में बि रोज़ उहो ई वचन निकिरंदो आहे जेको सत्संग में हिते चयो वियो हूंदो आहे। त इहे शास्त्र ॻाल्हाईंदा बि आहिनि, इन्हनि जो महत्व आहे, पर कंहिंजे लाइ महत्व आहे? जंहिंजे मन में श्रद्धा आहे ऐं जेको उनखे आदर ॾेई करे उन वचन जो पालन करे थो सिर अखियुनि ते।
तव्हां अगरि वचन में श्रद्धा रखो न, श्रीचंद सिद्धांत सागर में कोई बि वचन निकिरे उनखे अखियुनि ते रखी करे मञो न, त ॿिए दफ़े तव्हांखे उतां सुठो जवाबु मिलंदव। हू बि सोचींदो। ॾिसो, परमात्मा उते प्रगट थी वेंदो आहे जिते असांजी सची आस्था हूंदी आहे। तव्हांजी सची आस्था हूंदी त परमात्मा उते अची वेंदो। पोइ सिद्धांत सागर मां तव्हां सां ॻाल्हाईंदो, तव्हांजे सवालनि जो जवाबु ॾींदो। पर जेॾीमहिल इन्हनि मज़ाक उॾायो न सिंधियुनि गुरू ग्रंथ जो, सोन चोरी पियो थिए त कढाया वचन, छोकिरी भॼी वई आहे कंहिंसां कढाया वचन, अम्मा बीमार पई आहे कढाया वचन, हो अंत समय में पियो आहे कढाया वचन, हर ॻाल्हि में वचन। ऐं ॿावनि खे वरी शाबस आहे, उन्हनि वचन कढी बि ॾिना। पोइ जेके निकिरनि कूड़ा सूड़ा त उनजी उहा घटि थी वई, वैल्यू ख़तमु थी वई। तीअं ई ज्योतिष जो जेको महत्व हो घटि थी वियो आहे, छो त माण्हू केवल फॉर्मेलिटीअ लाइ पिया था वञनि ज्योतिषियुनि वटि, पंडितनि वटि। त ज्योतिषी बि सम्झी विया आहिनि हे ईअं ई फालतू ई आया आहिनि, 50-100 रुपए वारा आहिनि इहे, त उनजो बि धुको लॻी वञे त लॻी वञे, न लॻे त न लॻे। का चाइना माल अथव हींअर ज्योतिषियुनि जो। पर इन में असां पंहिंजे सनातन धर्म खे घटि न सम्झूं, उन्हनि जी त वॾी वैल्यू आहे। चाहे शास्त्र, चाहे पुराण, चाहे ॿिए विषय। त पंहिंजो सब्जेक्ट पियो हले, करदम ऋषि भॻवान खे चए थो सुठी छोकिरी खपे। इन मां इहा शिक्षा थी मिले कि छोकिरे खे शादी करण खां पहिरीं भॻवान जी भक्ति करणु खपे, तपस्या करणु खपे, ऐं भॻवान खां घुरणु खपे कि मूंखे सुठी छोकिरी खपे। धन्य भगत घुरियो आहे, दाल सीधा मांगऊं घीह, हमरा ख़ुशी करे नित जीअ, पुनिया छादन नीका, अनाज मंगऊं सत सीका, गऊ भैंस मांगऊं लावेरी, हिकु ताजन तुरी चंगेरी। हिकु सुठी मूंखे छोकिरी बि ॾे, भॻवान खे चयो अथई। घर की घीअन चंगी, जन धना लेवे मंगी। भॻवान चयईंसि तथास्तु, तोखे बिल्कुलु ओड़ी मिलंदी ज़ाल जहिड़ो तूं आहीं, सुठी मिलंदी, जेको जीअं तूं चाहीं थो। हाणे छोकिरी केर हुई? उहा हुई मनु शत्रुपा जी धीअ, विची धीअ, देवहूति। उहा ॾाढी सुठी छोकिरी। हाणे आकुति, प्रसूति ऐं देवहूति इहे हुयूं न, त आकुतीअ जी शादी थी प्रजापति रुचि प्रजापतिअ सां। प्रजापति हिकु वॾी पोस्ट हूंदी हुई, जीअं राष्ट्रपति सम्झो। ऐं ॿी धीअ जी शादी दक्ष सां, प्रसूतिअ जी। विची हुई हीअ देवहूति। इहा ॾाढी सुठी हुई, विलक्षण हुई, ॿिन्हिनि खां अलॻि हुई। त उन्हनि जी बि माता पिता खे चिंता हुई। उन्हनि बि नारद खां पुछियो हो कि असां पंहिंजी धीअ जे लाइ छोकिरो ॻोल्हे रहिया आहियूं, तव्हांजे हिसाब सां केरु आहे उहो योग्य पुरुष? त नारद उन्हनि खे चयो हो कि उहो भॻवान डिसाइड करे छॾियो अथई तव्हांजी धीअ जे लाइ छोकिरो, उहो अथव करदम ऋषि। त हू विया, तयारी कयनि। मनु महाराज रथ ते चढ़ियो, उन्हनि सां गॾु शत्रुपा ऐं धीअ देवहूति बि। देवहूतिअ खे नारद चयो कि ॾाढो सुठो छोकिरो अथई जेको मां तोखे ॿुधाए रहियो आहियां, करदम ऋषि आहे, पर तव्हां राजा आहियो, ओ ऋषि अथव, पर तूं बि त धार्मिक स्वभाव जी आहीं, धार्मिक वृत्तीअ वारी, सुठो छोकिरो अथई। उन बि ॾाढी कयूं हुयूं प्रार्थनाऊं भॻवान खे कि मूंखे सुठो घोटु मिले। असां भागवत कथा जे शुरूअ में पिया था इहे सभु कथाऊं ॿुधूं, त यादि रखिजो शुरूअ में भॻवान जो सपनो हो, विष्णु भॻवानु, नारायण भॻवान जो, कि मां हिकु ॾाढी सुंदर सृष्टि ठाहियां,
उन में माण्हू शादी कनि, सुखपूर्वक गृहस्थ जीवन में रहनि ऐं सुख बि भोगनि संसार जा, पर भुलिजी न वञनि मूंखे, असली मक़सदु बसि न भुलिजनि। बाक़ी के सुंदर सृष्टि ठाहिणु सपनो हो भॻवान जो, न केवल सपनो। ॾिसो पाण सत्संगनि में चवंदा आहियूं न, ही संसार सपनो आहे, तो इन जो मतिलबु इहो ई आहे कि भॻवान जो सपनो आहे इहो। भॻवान जो जेको चइबो आहे न, स्वप्न खे ॿियो छा चइबो आहे, कोई संकल्प आहे, इच्छा आहे, इच्छा कंहिं माण्हूअ जो विज़न हूंदो आहे न, उहो कि मूंखे ही कुझु तयारु करिणो आहे। हिन धरतीअ खे ठाहिण में भॻवान जो संकल्प आहे, उन जी इच्छा हुई, न त अकेलो त हो ई न पाण। त जॾहिं सृष्टि शुरूआत आहे अञा, त भॻवानु चाहे पियो माण्हू शादी कनि ऐं सुठे सां गृहस्थ जीवन में रहनि। त हाणे आया उन जे आश्रम में, आश्रम में प्रवेश कंदे ई उन्हनि खे सुंदर वातावरण मिलियो, अद्भुत वातावरण, प्राकृतिक वातावरण, यज्ञशाला हुई ऐं गौशाला भी हुई, सुंदर नदी वहे पई, बिंदु सरोवर भी हो ऐं ऋषि वेठो हो। ऋषिअ जो ओॾीमहिल रूप कहिड़ो वर्णन थो अचे, जीअं हीरो थींदो आहे, पर कचो हीरो, जंहिं हीरे खे अञा तराशो न वियो आहे। राजा मनुअ ऋषि करदम खे इन रूप में ॾिठो, छो त उहो वीचारो तपस्या करे करे वार वॾा थी विया हुआ, ॾाढ़ी वधियल, त ॿाहिरां को ॾिसण में सुठो कोन हो। हुनखे थोरो लॻो शत्रुपा खे कि हिन सां असां पंहिंजी धीउ जी शादी कराइण लाइ आया आहियूं, पर महाराज मनुअ पहचाने वरितो कि हीरो आहे, पर तराशल कान्हे, ॿाहिरां नथो नज़र अचे। ऐं हिन जो बि ध्यानु वियो देवहूतीअ जो कि अगरि नारद ॿुधायो आहे त ज़रूरु कुझु मुंहिंजे लाइक़ु आहे। हीअ वातावरण त सुठो आहे हिन जे घर जो, पवित्र वातावरण, वणंदड़ आहे। उहे आया, हाणे उन्हनि उन करदम ऋषिअ उन्हनि खे वेहण लाइ 3 आसन ॾिना, घास ड्रब जा आसन थींदा हुआ, उहे 3 रखिया, भाई वियो। मनु महाराज वेठो, शत्रुपा वेठी। हाणे हूअ जेका आहे देवहूती, उन जो विवेक ॾिसो, सम्झ ॾिसो, उन जी समझदारी। उन सोचईं मुंहिंजी हिन सां शादी थियण वारी आहे, लॻभॻि पक ई आहे, हीउ मुंहिंजो घोटु आहे, त घोटु असांखे ज़ाल खे आसन ॾे ऐं ज़ाल हुन ते चढ़ी वेहे, इहो सुठो मर्यादा न आहे। आसन माना उनखे चए वेहे। हाणे त हले थो शायदि, हाणे त ज़ाल खे तव्हां करे ॻाल्हाईंदा आहिनि, घोटु आप बैठिए, आइए बैठिए, ज़ाल खे आप यहाँ बैठिए, मायूं बि ज़ालूं बि ख़ुशि। पर ईअं न आहे इहा मर्यादा। करदम ऋषि निहारे पियो थो, इहा वेहे छो नथी। हुन छा हिकु ॾाढो सुठो समझदारीअ जो कमु कयो देवहूतीअ, आज्ञा जो पालन बि करिणो आहे ऐं मर्यादा बि रखणी आहे। त छा कयईं, उन आसन ते हथु लॻाए करे ऐं ज़मीन ते वेही रही, वेठी ज़मीन ते, पर हथु रखियईं उन आसन ते, माना तव्हांजो ॾिनल आसन मूं स्वीकार बि कयो, पर मां तव्हां खां सेवा नथी कराए सघां, वेठी ज़मीन ते। इहो आहे विवेक। कोई असांखां वॾो या संत असांखे का शइ ॾे ऐं असांखे संकोच थिए हिन खां कीअं वठूं, त इते इहा मर्यादा थींदी आहे
आदेश बि पालन करिणो आहे ऐं मर्यादा बि रखणी आहे, त उन शइ खे घटि में घटि हथु त लॻाइबो ई आहे। जीअं तव्हांजे अॻियां रखे भाई वठो खाओ, त घटि में घटि हथु लॻाए करे ऐं पोइ मना कबी आहे। कोई का असांखे शइ ॾिए पर असांखे न वठणी बि कान्हे, आदर बि करिणो आहे, त घटि में घटि उनखे हथु त लॻाइबो ई आहे। हथु छुआए करे पोइ चइबो आहे मां स्वीकार कई, त पोइ रहिजी ईंदी आहे। मैनर्स त कोई असांजे शास्त्रनि खां सिखे, अंग्रेजी मैनर्स त डुप्लीकेट आहे, नकली। जीअं ईअं व्हाट्सअप ते आयो मैसेज, हिकिड़े छोकिरे कंहिं छोकिरीअ खे प्रपोज़ कयो, त छोकिरी चएसि थी तमीज़ सां ॻाल्हाए, त उन ॾाढनि सुठनि अखरनि में उहा ई ॻाल्हि चई ॾिनईसि, उर्दू अखर जोड़े, अंग्रेजी अखर जोड़े, कि मोहतरमा पेशे खिदमत है, मैं आपसे अर्ज़ कर रहा था। ॻाल्हि उहा ई, पर अखर सभु अहिड़ा सुठा सुठा वारा, मैं आपसे प्रेम करना, हिंदी अची वियो, प्रेम करना चाहता हूँ, और आपको अगर इजाज़त हो आपकी तो आप भी मुझे प्रति उत्तर दें इसका। जिस हाणे ठीकु आहे कन्नड़ी त इहा त नकली मैनर्स, नकली मथां असली शील शालीन त असांजे सनातन धर्म में आहे, पर नई पीढ़ी भुलिजी वई, छो त न शास्त्र थी पढ़े नई पीढ़ी, न सत्संग थी ॿुधे, न कथा, न भागवत पुराण, त उन शील ॾेखारियो आहे पंहिंजो, ऐं उते ई करदम ऋषिअ हुनखे पास करे छॾियो। न को इंटरव्यू, न कोई डेटिंग, न चेटिंग, कुझु बि न, जेको अॼुकल्ह हले थो, प्री वेडिंग, पूल पार्टी, फलाना ढीका, कुझु बि न महिमाननि खे चवण जो झंझट, न रिश्तेदारनि खे, न पाड़े वारनि खे, शादी थी वई उते ई, छोकिरे छोकिरीअ पसंदि कयो, माउ पीउ बि मञी विया, हिन जा माउ पीउ हुआ ई कोन करदम जा, ब्रह्मा हो, त हिननि जी शादी थी आहे, वॾो आडंबर कोन हो, कुझु बि कोन हो, पर जेको असली कमु खपंदो आहे सो हो, ईश्वरी आदेश, परमात्मा जो आदेश। न त पाण शादियुनि में केॾा चोचला जोड़े छॾिया आहिनि यार, हद कई आहे असां, असली शइ घटाईंदा विया आहियूं, ॿई ॻाल्हियूं वयूं आहिनि जुड़ंदियूं। प्री वेडिंग उहो त आहे, प्री शूटिंग हिकु नओं अखर ॿुधण में आयो, दोस्त यार ईंदा हुन जा सभु, छोकिरे जा छोकिरीअ जा, पोइ ॿई मिली करे छा बैचलर पार्टी, मिनी पार्टी, मिनी बारात बि, हा शाबाश अथव, इहे सभु यादि रखो था। केॾियूं इहे सभु चोचला आहिनि न, ख़र्च केॾा आहिनि हिन में, हिन खे बि चवणो आहे, हुन खे बि, जबकि शादी हिकु परमात्मा जो आदेश आहे ऐं हिकु संस्कार आहे। हालांकि शादीअ में मूल त काम आहे, काम, पर तॾहिं बि परमात्मा जो आदेश आहे कि तव्हां काम सुख भोग भोगियो, ऐश्वर्य संसार जा सुख भोगियो, इहो मां चाहियां थो, पर बसि मूंखे न भुलिजी वञो। पर हिते त माण्हू उनखे भुलिजंदा पिया था वञनि भॻवान खे, ऐं चोचलाई वञी बाक़ी था रहनि। वरी पोइ शादीअ खे धार्मिक बणाइण जे लाइ धर्म जो इस्तेमालु कयो वियो। कीअं? शादी आहे, गुरू घुमाइणो आहे, घर में वेंदा ॿाए वटि, संतनि वटि, गुरू घुमाइणो आहे, तव्हां लिखी छॾियो तारीख़। ई गुरू छो घुमाईंदा हुआ ख़बर अथव? अञा बि घुमाईंदा हूंदा, पर असां त न पहिरीं मां कॾहिं घुमाया, न मूंखे इंट्रस्ट हो, न लाॾा ॻाइण जो इंट्रस्ट हो, पर उहो बि ॾेई छॾियासीं गुरू ग्रंथ। पर हाणे सम्झ में ईंदो आहे, माण्हू इहो चाहींदा हुआ कि जेको असां इहे चोचला कयूं था न, इन में थोरी गुरूअ जी बि सहमति मिली वञे,
असां हिनखे थोरो धार्मिक रंग ॾेई छॾियूं। माण्हू जी इहा चालाकी की असां कयूं त पंहिंजे मन जी था सभु। ॿार आहिनि, ॿार पार्टी वार्टी कंदा, पर गुरु घर में अचे, संत अचे त असां चई सघंदासीं की असां कोई अनैतिक कमु कोन पिया था कयूं, धार्मिक कमु पिया था कयूं। पोइ वरी संत वीचारा, बावा बि वीचारा लाॾा बि ॻाइनि पिया। हाणे ॿाव जो लाॾा ॻाईंदो, सनड़ी मिलियसि कुंवार, लाॾो छो न ख़ुशि थिए। त हुननि जो त कमु थी वियो न। हू चवंदा संत ख़ुदि अची करे लाॾा ॻाए विया आहिनि, आशीर्वाद ॾेई विया आहिनि, पर नुक़सानु थी वियो हिन में धर्म जो। गुरु ग्रंथ साहिबु वीचारो वेठो आहे हुते, ऐं नचनि पिया था। गुरु ग्रंथ साहिबु वीचारो न कुझु चई सघे न छा, बसि कोई चवर झुलाए त झुलाए। गुरूअ खे विहारे करे जेॾीमहिल नचंदा आहिनि सिंधी, त तव्हां ॿुधायो इहो अपराध कान्हे छा? हिते मर्यादा नथी भंग थिए? बिल्कुलु थिए थी। तॾहिं त असां ॾिनासीं। असां न ॾियूं हा त इहो कमु अञा जारी रहे हा, माण्हू सोचे न की गुरु ग्रंथ ने लाइ थींदो आहे। त ॾाढो अनैतिक शादीअ खे ठाहे छॾियो अथनि। पोइ तॾहिं त शादियूं टिकनि बि किथे थियूं, टिकनि किथे थियूं। हीअ शादी अहिड़ी हुई करदम ऋषि ऐं देवहूतीअ जी, जंहिंमें को चोचला कोन हुआ, भीड़ भड़को कोन हो, आडंबर कोन हो, पर धर्म अर्थ काम मोक्ष चारई पदार्थ ॾियण वारी इहा शादी हुई ऐं प्रसन्न हुआ। हाणे ॾिसो, जीअं ई शादी थी न केॾा हनीमून ते विया, न केॾा कुझु न छा, न को सुठा कपिड़ा पातनि। करदम ऋषि चयसि थो हाणे तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, अर्धांगिनी आहीं, धर्म पत्नी आहीं, अचे आश्रम संभाल। मुंहिंजी जेका रोज़ जी दिनचर्या आहे मां उहा कयां। हाणे दिनचर्या अहिड़ी हिन जी जो ध्यान में वेठो करदम ऋषि त ध्यान में ई वेही रहियो चङो टाइम। उहा वीचारी निहारे पई, चङो टाइम मतिलबु साल लॻी विया उनखे। पोइ जॾहिं ध्यान मां जाॻियो त शाबस आहे उनखे, देवहूतीअ खे, उन शिकायत कोन कई। जबकि राजा जी धीअ हुई, उन ॾाढा सुख ॾिठा हुआ बचपन में, त हेॾा साल केवल शेवा कंदी रही आश्रम जी, पति ध्यान में वेठो आहे। त हुन इहा जेॾीमहिल ॾिठईं हुनजे घोट, त सोचियईं हीअ ॾाढी सुठी छोकिरी आहे, मां हिनखे पाण सुख कोन ॾेई सघियो आहियां, हाणे समय आयो आहे हिनखे सुख ॾियण जो। पोइ तव्हां सोचे बि नथा सघो, उन अहिड़ा उनखे सुख ॾिना करदम ऋषिअ। चएसि तो प्यारी देवहूती, तूं छा थी वई आहीं? तुंहिंजा वार हू थी विया आहिनि खौरा, ते शरीर कीअं सनो थी वियो अथई, निस्तेज थी वई आहीं, पर तूं चिंता न कर, आई लव यू। उते करदम ऋषिअ पंहिंजी सिद्धियुनि सां शक्तियुनि सां हिकिड़े विमान जी रचना कई आहे। विमान माना हवा महल, महल हिकिड़ो सम्झो जहाज, अॼु जे समय में जहाज, एरोप्लेन, पर एरोप्लेन जो शेप जीअं ॼण होटल हुजे। अॼु जे समय जे हिसाब सां तो सम्झायांव, होटल हुजे ऐं उन में 2-3 मंजिलूं हुजनि, उन होटल में हर प्रकार जी सुविधा हुजे, वेटर हुजनि, दासियूं हुजनि, दास हुजनि, किचन बि हुजे, स्विमिंग पूल बि हुजे, रूम्स हुजनि, लॉबी हुजे, उहो सभु हो उन में। पर उहो कंहिंमें उॾामण वारे महल में इहे सभु हो। उहो सतयुग जी घटना आहे। हीअ अहिड़ियूं सिद्धियूं हुयूं उन वटि, ऋषिअ वटि। उहो हवा महल हुन ठाहियो, सभु शयूं मौजूदु। ऐं देवहूतीअ खे चएसि थो हीउ तुंहिंजो घरु अथई, अच हिन में प्रवेश कयूं। हाणे देवहूती वीचारी संकोच में कि मुंहिंजी हालति कहिड़ी आहे,
मूंखे शर्म थो अचे हेॾी वॾी होटल में वञण में ई। मुंहिंजी त इहा स्थिति सम्झी वियो ऋषि, चयईंसि हिकु कमु कर, वञ नदीअ में सनानु करे आ, बिंदु सरोवर आहे न पंहिंजो, इन सरोवर में सनानु करे आ। हूअ न जीअं ई टुॿी हई देवहूतीअ त ॾाढी सुंदर थी वई, ॾाढी सुंदर स्त्री थी वई, जवान थी वई, जीअं इहे पहिरीं हुई। ऐं वरी दासियूं, अनेक दासियूं अची वयूं, इहे गंधर्वनि जूं ज़ालूं हुयूं, इहे सभु अलॻि अलॻि कमनि में होशियारु हुयूं। उन्हनि हिन खे सींगारियो, हिन खे तयारु कयो देवहूतीअ खे। ऐं करदम ऋषि बि पंहिंजो रूप एॾो सुंदर बणाए छॾियो जहिड़ो स्त्री चाहींदी आहे, सुंदर युवक। पोइ चयसि तूं हाणे त हलूं पंहिंजे घर में। करदम ऋषि ऐं देवहूती सुंदर थी करे पंहिंजे उन घर में प्रवेश कयनि। तव्हां वधि में वधि एतिरी कल्पना करे सघो था, का 5 स्टार होटल, ॿाहिरि भली गर्मी हुजे, अंदरि AC लॻल ऐं ख़ुशबूदार वातावरण, ऐं ॾाढो सुंदर जिते माण्हू बोर न थिए। असां पंहिंजे घर में त हिकु साॻियो साॻियो कमिरो ॾिसंदा आहियूं न, पर हुते कॾहिं बोर न थियनि, एॾा कमरा, एॾियूं जॻहियूं, अंदरि ई स्विमिंग पूल बि, अंदरि ई आर्टिफिशियल हुआ पक्षी, हंस मोर, पर लॻनि असली पिया। ऐं केॾी केॾी महिल असली पक्षी बि हलिया पिया अचनि उन्हनि नकलियुनि खे ॾिसी करे। जेको मन खे वणे उहो सभु सुख मौजूदु हुते। ऐं इहो इच्छा कंहिंजी, भॻवानु विष्णुअ जी। विष्णु भॻवानु पाण उहो आहे न ऐश्वर्यशाली, हू पाण अहिड़ो आहे ऐश्वर्य वारो, ऐश्वर्यवान। त विष्णु भॻवान जा भगत बि कॾहिं बुखिया दुखिया कोन हूंदा आहिनि, सुञा कोन हूंदा आहिनि, उहे बि संपन्न हूंदा आहिनि। बसि ॻाल्हि इहा आहे कि उहे गॾु गॾु भक्ति बि कंदा आहिनि, सांसारिक सुख में बि भरपूर ऐं भक्ति बि कंदा आहिनि। इहो ई विष्णु भॻवान जी भक्तिअ जो फल आहे। ऐं विष्णु भॻवानु ॾाढो ख़ुशि पियो थिए ॾिसी इन्हनि खे, कि मां चाहियां थो सभु ईअं संपन्न हुजनि। विष्णु थो चए, मां चाहियां थो सभु जोड़ा ईअं ख़ुशि हुजनि, उन्हनि खे पंहिंजा घर हुजनि, सुख हुजनि, पर पहिरीं तपस्या कनि, पहिरीं भक्ति कनि, हराम में न मिले, महिनत सां पोइ, सेवा सां पोइ हिननि खे सुख मिलनि। मां इहो थो चाहियां, ऐं सुख भोगे करे पोइ मूंसां अची मिलनि, तॾहिं मुंहिंजो सुपिनो पूरो थींदो। विज़न कि मां जंहिं सुंदर धरतीअ जी कल्पना कई हुई उहा हीअ आहे। त हीअ जेका आहे देवहूती अञा त वेठी आहे, एॾो जल्दी थोरी असां लाहींदासीं इन्हनि खे, इहे त घुमनि पिया। उहो जेको हाणे इहो हवा महल हो न, उहो उॾामंदो रहंदो हो, हलाइण वारो कोई ॿियो, संचालन कोई ॿियो पियो करे, हिननि खे कोई टेंशन न। कॾहिं चंद्रमा ताईं पहुची वञे उहो विमान, कॾहिं ॿिए लोक ताईं, कॾहिं कहिड़े लोक ताईं, कॾहिं कॾहिं देवताऊं बि ॾिसंदा हुआ कि हीअ त असां खां बि अॻियां निकिरी विया, जो सुर्गलोक खे बि क्रॉस करे निकिरी वेंदा आहिनि। ईअं कई साल ही घुमंदा रहिया ऐं पाण में सुखी रहिया। देवहूती इहो चवंदी हुई कि मां ॾाढी ख़ुशि आहियां तव्हांखे पति रूप में पाए करे। चाहियां तुंहिंजो प्यार दिल तो सां आबहार, ओ मुंहिंजा मन जठार, सेवा तुंहिंजी जीअण अजायो। चाहियां तुंहिंजो प्यार दिल तो सां आबहार, ओ मुंहिंजा मन ठार, सेवा तुंहिंजे जीअण अजायो। चाहियां
समाई मूरत मन में तुझी समाई तो खासवाना चाहकाई दिल बेकरार तुझे जो इंतजार ओ मुझा मन ठार सेवा तुझे जीण अजायो छाया तुझे जो प्यार दिल तो सा आबहारो मुझा मन ठार सेवा तुझे जीण अजायो छाया एक मिठड़ी बोली तुझे जीवन थी एक मिठड़ी बोली रग रग मुझी दिसी ठरे थी दिसी ठरे तुझी सार तुझी ई पचारो मुझा मन ठार सेवा तुझे जीण अजायो चाहा तुझे जो प्यार दिल तो सा आबहारो मुझा मन ठार सेवा तुझे जीण अजायो जीवन मुझो कर पहुँचे नाले जीवन मुझो कर पहुँचे नाले लीलावंती आया तुझे हवाले तोते मुझो भार तुझे जो ई आधारो मुझा मन ठार सेवा तुझे जीण अजायो चाहा तुझे जो प्यार दिल तो सा आबहारो मुझा मन ठार सेवा तुझे जीण अजायो त ॾाढी ख़ुशि लॻी पई हुई देवहूति ऐं करदम असां सोचे बि नथा सघूं उहे सभु सुख उते मौजूदु उन्हनि जे घर में उन हवा महल में पोइ उन्हनि खे ॿार बि थिया 9 धीअरियूं हाणे 9 धीअरियूं जेके थियूं न उन्हनि जी शादी थी उन्हनि 9 ऋषियुनि सां जेके ब्रह्मा मां पैदा थिया हुआ नारद खे छॾे करे उहे नाला ॿुधी वठो
कंहिंजी शादी कंहिंसां थी? कला जी शादी थी मरीच ऋषिअ सां, अनुसुईया जी शादी थी अत्रि ऋषिअ सां, श्रद्धा जी शादी अंगिरा मुनीअ सां, हविर्भू जी पुलस्त्य सां, गतिअ जी पुलह सां, क्रिया जी कृतुअ सां, ख्यातिअ जी भृगु ऋषिअ सां, अरुंधतीअ जी वसिष्ठ सां ऐं शांतिअ जी अथर्वा सां। इहे सामान्य नाला कोन अथव, इहे हिक खां हिकु स्त्रियूं अथव ऐं हिक खां हिकु इहे पुरुष आहिनि। वसिष्ठ भगवान राम जो कुल गुरु, अरुंधती उन जी ज़ाल जेका असां ॿुधंदा आहियूं रामायण में। इहे सभु ऋषि पत्नियूं, पोइ इन्हनि सां इन्हनि जा पुट थिया वरी, पोइ त ॾाढो विस्तार थियो। पर ही 9 कन्याऊं इन्हनि जूं अथव जेके सुखनि भोगनि में पैदा थियूं इन हवा महल में। पोइ अनेक साल घुमी करे जॾहिं लॻो हाणे भोगे वरितासीं, एॾा सुख ॾिठासीं, हाणे हलूं वापसि आया पंहिंजे उन ई बिंदु सरोवर, उन ई कुटिया, उन ई आश्रम में, ऐं उन हवा महल खे हटाए छॾियनि पंहिंजी सिद्धीअ सां। देवदासियूं सभिनि खे छुटी मिली वई, दास दासियुनि खे। इहो शिक्षा वठण जहिड़ी ॻाल्हि आहे कि दुनिया भर जा सुख भोगे करे कर्दम ऋषि आख़िर वापसि किथे आयो? पंहिंजे ई आश्रम में। इहो अथव हिकु संत, सचो भगत, जेके चई सघूं कि इहो फाथो कोन, बसि एतिरो फ़र्क़ु अथव। सुख भोगण में दिक़त कान्हे, सुखनि में आसक्त थियणु, फासी वञणु ऐं शुक्र न करणु, इन में दिक़त आहे। अॼु समस्या छा आहे ख़बर अथव? मां जेको ॾिसंदो आहियां, असांखे एतिरा सुख मौजूदु कान्हनि, उपलब्ध कान्हनि, पर असां जरा से मूं जहिड़ा जरा से ॾाढा ख़ुशि थी वेंदा आहियूं। थोरो ई सुख अचण ते ॾाढा ॼणा सोचींदा आहिनि हिन में एॾो ख़ुशि था थी वञनि। ऐं ॿियनि जी स्थिति माण्हुनि जी छा आहे? धन बि ॾाढो अथनि, सुख बि ॾाढा, पर हुननि जे मन में संतोष कान्हे। हुननि खे कॾहिं अहोभाव कोन निकिरंदो आहे। असां त अॼु बि हिकु होटल में विया हुआसीं ॾींहं जे टाइम, सुठी फेमस होटल, वेंदा ई रहंदा आहियूं। हे अॼु केॾांहुं थो वञे ख़बर अथव? असांजो करण अमेरिका। ऐं अमेरिका जो कहिड़ो शहर? अर्जेंटीना। हे उते सुख भोगंदो। मां इहो त चवणु चाहियां, असां अॼु बि जीअं वियासीं त असां उन्हनि सुखनि में बि भॻवान जी कृपा महसूसु कईसीं। इहो फ़र्क़ु आहे। ऐं तव्हां वेंदा आहियो, माफ़ु कजो, कॾहिं किटी पार्टी, कॾहिं हिते कॾहिं हुते, त अॼु ताईं कॾहिं दिलि मां ख़ुशी निकिती अथव? जेका अहोभाव जंहिंखे चइजे कि भॻवान जी कृपा आहे मुंहिंजे मथां, कि भॻवान जे करे मूंखे मिले थो, न, ॾाढो घटि आहे। बस सेल्फियूं खींचींदा, पोइ अची ॿुधाईंदा हम वहाँ गए थे, यहाँ गए थे, वहाँ गए थे, अच्छा लगा, मज़ा आया, अब दूसरा तलाश करो सुख। त माण्हूअ खे हू सुख भोगणु अचे ई कान थो जेको असांखे परमात्मा जे प्रति अञा प्यार पैदा करे। ऐं ध्यान सां ॿुधिजो, सुख भोग त्याग करण लाइ भोगबो आहे। भोग छाजे लाइ भोगबो आहे? ताकि असां उनखे त्यागे बि सघूं, भोगे करे छॾे सघूं। तव्हां अगरि हिकु ई सुख बार पिया था भोगियो, बार त तव्हां भोगियो ई कोन, तव्हांखे भोगणु कोन आयो, तव्हांखे सुख वठण जी कला कोन आई। अगरि तव्हांजे मन में प्रफुल्लता नथी थिए, अहोभाव नथो प्रगट थिए, ख़ुशी नथी प्रगट थिए, उन भॻवान विराट सां प्यार नथो थिए, त नथो अचे तव्हांखे सुख वठणु। पोइ त भली तव्हां लखे करोड़े ख़र्च करायो पंहिंजे घोटनि खां, कोई फ़ाइदो ई कोन्हे। हो वीचारो महिनत करे ख़र्च कंदो वेंदो, कोई फ़ाइदो कोन्हे। हिन मां सिखो, असां सभु इहो सिखूं। भागवत कथा थी चए कि संसार जा सुख भोगियो, घुमो फिरो, पर कीअं? भॻवान खे गॾु खणी करे, उन खे न विसारियो, जंहिंमां असां निकिता आहियूं, जंहिंजे करे सृष्टि ठही आहे। इहो सॼो वरी पोइ देवहूतीअ जो पुटु ॿुधाईंदो उन जी माउ खे, कपिल, भॻवानु कपिल,
त हाणे ही जॾहिं आया घर पंहिंजे त करदम ऋषि चएसि तो देवहूति न्याणियूं थियूं 9 उन्हनि जूं शादियूं करायूंसीं, तोखे हेॾा सुख भोगण लाइ मिलिया, का कमी हुजे त ॿुधाए। उहो चए थी काई मूंखे कमी तव्हां कोन ॾिनी अथव सुखनि में, ऐं उमिरि बि थी वई हाणे असांजी, हाणे छा सुख भोगींदासीं। सुठा न्याणा बि मिलिया, छोकिरियूं सभु ख़ुशि आहिनि, सुखी आहिनि। त करदम चएसि थो पोइ मूंखे हाणे वञणु ॾे, मां आख़िरी ॾींहुं भॻवान जी भक्तीअ में थो गुज़ारणु चाहियां, मूंखे रोकजां न। त उहो चएसि थी मां न रोकींदीमांव, पर मूंखे हिकु पुटु त ॾेई वञो, हिकु पुटु हूंदो त मां हुन सां त रहंदसि घटि में घटि। त वरी रुकी वियो ऋषि, ऐं पोइ जेको पुटु ॼाओ न हिननि खे उहो भॻवान जो अवतार हो। भॻवान बि अहिड़नि वटि ॾिसो अची सघे थो जिन सुख भोॻिया हुजनि, त सुख भोगण में दिक़त कान्हे, पर अहो भाव सां प्रेम सां भॻवान जी भक्ति कंदे सुख भोगियूं न, त असांजे घर भॻवान बि अची सघे थो अवतार वठी, का वॾी ॻाल्हि कान्हे। कपिल नाले अवतार भॻवान जो थियो आहे। बोल कपिल भॻवान की जय। पोइ ऋषि हलियो वियो, पंहिंजे ई पुट खे मथो टेके करे, हे प्रभु मां तव्हांखे सुञातो आहे, तव्हां भॻवानु आहियो, पर मां तव्हांजे आदेश अनुसार पंहिंजी बाक़ी हयाती तव्हांजी भक्ति कंदे गुज़ारणु थो चाहियां। उहो कपिल इहो करदम मुनि हलियो वियो, ऐं पोइ वरी उन जो कोई ज़िक्र कान्हे, माना उन परमात्मा में ध्यानु लॻाए लॻाए पंहिंजो शरीर समाप्त कयो। अहिड़ा बि सुठा असांजे लाइ प्रेरणा स्रोत आहिनि कि हीअं बि जीवन जीवो आहे। भक्ति प्लस धर्म, भक्ति प्लस धर्म। अॼु जे माण्हूअ ते दया बि ईंदी आहे, केॾो उलझियल माण्हूअ जो जीवन आहे, दुखी बि आहे, परेशान बि आहे, ऐं गोल गोल घुमे पियो थो। इहो कलयुग उनखे उलझाए छॾियो आहे। न त जीवन ॾाढो सरल आहे, जीअणो हुजे न, ख़ुशहाल जीवन सरल आहे, जीअणो अची वञे त। भॻवान विष्णुअ जी भक्ति छा नथी ॾेई सघे, सभु कुझु ॾेई सघे थी। उहो भॻवान विष्णु, उनजो पुरुषोत्तम महीनो हली रहियो आहे, ऐश्वर्य ॾियण वारो भॻवानु। अचो असां उनखे प्रार्थना कयूं कि असांखे बि शरण ॾे, संसार जा बि उहे सुख ॾे जेके उन सां जोड़े रखनि ऐं आनंद प्रदान कनि। ओ मुंहिंजा हे प्रभु रख पंहिंजे चरना, मां रहां दर तुंहिंजे प्यार में। ओ मुंहिंजा हे प्रभु रख पंहिंजे चरना, मां रहां दर तुंहिंजे प्यार में। ओ मुंहिंजा हे प्रभु रख पंहिंजे चरना, मां रहां दर तुंहिंजे प्यार में। वो कितना है?
थोड़ी लय वधाए न उनखे पुण्य थोरो शांति सां ई ठाहे। मां त करियां तुंहिंजी बंदगी धरिया तुंहिंजो ध्यानु जुगती वठी मां तोखां पाया आत्म ज्ञान। मां त करियां तुंहिंजी बंदगी धरिया तुंहिंजो ध्यानु जुगती वठी मां तोखां पाया आत्म ज्ञान। जीवन ही गुजारा तुझे सार में ओ मुझा हे प्रभु रख पंहिंजे चरनार मारा दर तुझे प्यार में। बजाय स्ट्रिंग महरक जो मूते अहिड़ी सुपनो भाया संसार लीलावंती पंहिंजो वधंदो रहे शल प्यार। सुध बुध मां भुलाया तुझे तार में ओ मुझा हे प्रभु रख पंहिंजे चरनार मारा दर तुझे प्यार में तुझे प्यार में तुझे प्यार में। त देवहूति पंहिंजे पुट सां गॾु रहे पई उन आश्रम में पंहिंजे घर में ऐं यादि कंदी हुई पंहिंजे घोट खे पर पुट खे ॾिसी ख़ुशि बि थींदी हुई पुट सां ॻाल्हियूं कंदी हुई कि असां हिते हिते घुमी चुका आहियूं हिननि लोकनि में बि घुमी चुका आहियूं मां भाग्यशाली आहियां जो तुंहिंजे पिता जहिड़ो मूंखे पति मिलियो। उते हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी चई अथई देवहूतीअ भागवत पुराण में लिखियलु आहे कि उहो घोटु सुठो उन त घोटु बि कोन चयो अथई हिते हुजे ग्रंथ त ॾेखारियांव उन चयो अथई उहो संत सुठो जंहिंसां सांसारिक सुख भोग बि भोगण लाइ मिलनि उहो साधु बि सुठो भली सांसारिक सुख हुजनि पर कंहिंसां गॾु हिकु संत सां गॾु छो त उहो असांखे फासण न ॾींदो। चएसि थी तुंहिंजो पिता संत हो उन संत जे संग में मां सुख भोगिया आहिनि न इन करे मां फाथी कोन आहियां उन्हनि में पर हिकिड़े विषयी माण्हूअ सां गॾु सुख भोगण बि बुरो। अगरि घोटु हुजे सफ़ा हुअ आसक्त मूर्ख धर्म खां दूर
त अहिड़े सां गॾु सुख भली केॾा बि छो न मिलनि, उहो असांखे फासाईंदो ई फासाईंदो। छो त घोट जो असरु ईंदो अथव माईअ में, ईंदो आहे या कोन ईंदो आहे? अच्छा, माईअ जो असरु घोट में ईंदो आहे या न? भई असां ईअं ॿुधो आहे, हिकु ईअं भई असांजो हिकु रिश्तेदार हो, त असां उनजी जीअं शादी थी न, त असां उनजी ज़ाल खे चयोसीं, भाई तव्हां ईअं छो निकिता, कंजूसी छो था कयो एॾी? उहो त असांजो त कंदो ई हो माइट, तव्हां त उनजा माइट वरी छा चवनि पहिरीं हीअ कोन हुई ईअं, जॾहिं सां तव्हांजे हिन माइट सां शादी कई अथई न, पोइ हीअ थी वई आहे अहिड़ी। असांजो वरी असांजे पक्ष वारा चवनि पहिरीं हीअ ईअं कोन हो असांजो छोकिरो, हुनजे संग में ईअं थी वियो आहे अहिड़ो कंजूस। तॾहिं तो पुछांव, हिक ॿिए जो असरु थींदो आहे या? थींदो त आहे। ॾिसो, माईअ ते त थींदो आहे उनजे घोट जो असरु, उनजे संग में रही 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 करे वीचार अची वेंदा अथसि, पोइ पूरी तरह न बि थिए पर फ़र्क़ु कलर त मटिजी वेंदो आहे। हाँ हाँ न, मजबूरी अलॻि ॻाल्हि थी वई, हलणु नथो चवां, स्वभाव में उनजे अची वेंदो आहे, मां इहो ॾिठो आहे। डिपेंडेंसी त ॿी शइ थी वई, उन अनुसार हलण बि खपे, सहारनि जे हिसाब सां हलण बि खपे, पर असां नेचर ॾिठो आहे कि पेकनि में त खुलियल हुई, उदार हुई, दान पुण्य, पोइ अगरि कंजूस सां शादी थिएसि त उहा बि ओड़ी थी वई। पोइ इहो थो चवां, असरु थींदो आहे। ऐं ॿियो इहो बि थींदो अथव कि जंहिंजी जंहिंसां थियणी हूंदी आहे न शादी, उन सां ई थींदी अथव। तव्हां ॼाणो, हाणे तव्हांजो कमु ॼाणे, जंहिंसां थियणी हूंदी अथव उन सां ई थींदी अथव। तॾहिं पाण ॾिसंदा कोन आहियूं, जोड़ी राम मिलाई जोड़ी, लॻभॻि हिकु जहिड़ा ई लॻंदा ई आहिनि कि हिन जी लाइक़ु हो। पर अगरि विवेक हूंदो आहे न, त पंहिंजे पुरुष जो जेके ग़लति आदतूं हूंदियूं उहे हिन में न ईंदियूं। ऐं अगरि विवेक न आहे स्त्रीअ में, सम्झ न आहे, त सुठे स्वभाव वारे पतीअ जो स्वभाव हिन में कान अची सघे, आदतूं उहे कान अची सघे। ऐं ॿी इहा ॻाल्हि ख़बर अथव कि घोट अगरि कुझु सुठा पुण्य कर्म करे त उनजो फल माईअ खे बि मिलंदो आहे, उनजी ज़ाल खे। ऐं माई अगरि सुठा कर्म करे न पुण्य, उनजो फल उनखे कुझु बि न, हुनखे न मिलंदो अथसि। त इहो ॿुधाईंदी हुई। पर हीउ जेको पुटु भॻवान जो अवतार हाणे आयो हो न, इहो इहे ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी करे तव्हांखे हाणे हैरानी थींदी कि पीउ माउ पीउ एॾा ऐश्वर्यशाली, एॾो ऐश्वर्य ॾिठो, त पुटु वरी बिल्कुलु वैरागी निकितो हिननि जो। छो त इहे ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी करे कि असां हिते घुमणु वियासीं, हेॾां वियासीं, त आख़िर हिकु ॾींहुं उहो कपिल मुनि पंहिंजी माउ खे चए थो, अमड़ हाणे वैराग धारण कयो, तव्हां सुख ॾिठव न, असांजो पिता बि हलियो वियो न सभु छॾे करे, तूं बि हाणे थोरो भुलिजी वञ, उहो सभु जेको भोॻेई न भुलिजी वञ, हाणे थोरो विषयनि खां वैराग वठि ऐं हाणे सचो धन पाइण जी कोशिशि कर। उते इन्हनि जो जेको संवाद थियो आहे न, उनखे चइबो आहे कपिल गीता। भॻवानु कपिल सांख्य योग जो ज्ञान ॾिनो आहे पंहिंजी माता खे, ऐं उनजी माता बि वरी ॿुधो अथईंसि, हिकु हिकु अखर ॿुधी करे वरी प्रणाम कयो अथईंसि, हथ जोड़े चयो अथईंसि कि तूं भली मुंहिंजो पुटु आहीं, पर तूं मुंहिंजो गुरू आहीं, तो मूंखे सही उहो जेको उपदेश आहे न, उहो एॾो संक्षेप में मां ॿुधायांव थो। पहिरीं त इहो ई चईंसि कि हीउ मन कॾहिं बि तृप्त थियण वारो आहे कोन, इहो यादि रखजांइ, त असां उन सुख भोगे भोगे करे उनजो त्याग कंदा वञूं। ऐं ॿी ॻाल्हि, भॻवान जी भक्तीअ जो रस वठूं असां। पोइ वरी ई कुझु प्रश्न पई पुछेसि देवहूति, ऐं ॿुधाईंदो पियो वञेसि, ध्यानु ॿुधाईंसि, ध्यानु योग ऐं ज्ञान योग। पोइ हिकु प्रश्न पुछियो आहे देवहूतीअ कपिल खां कि मूंखे इहो ॿुधाई आवागमन छा थींदो आहे। तॾहिं कपिल भॻवानु ॿुधाईंसि कि भाई ॾिस,
जीअं मुंहिंजा पिता हुआ, तव्हां हुआ, तव्हां भॻवान जी भक्ति कयव, तपस्या कयव, सुख बि भोॻयव, पर सुख भोॻे वरी भॻवान जी तपस्या में लीन थी वेंदा न त तव्हां मुक्त थी वेंदा। पर सभु ईअं न थींदा आहिनि माण्हू। कपिल थो चए थो हाणे ईअं माण्हू बि पैदा थींदा ऐं सृष्टि में अहिड़ा जीव आहिनि जेके भुलिजी वेंदा भॻवान खे। पोइ छा थींदो, माण्हू जनम वरितो, सुखनि में फासी वियो, पोइ वरी ॿुढो थियो, पोइ ॿुढापे में हाणे हलंदी अथसि कोन घर में, कॾहिं खंगंदो रहंदो, कॾहिं चिलाईंदो रहंदो, पर मरणु कोन चाहींदो। कपिल भॻवान थो चए, हे मां जीव जी अहिड़ी हिकु विडंबना आहे कि कंहिं बि जून में जनम थो वठे न, उन में ई आसक्त थो थी वञे। कोई बि मरणु नथो चाहे प्राणी, चाहे सूअर हुजे चाहे कुतो हुजे, उहो मरणु न चाहींदो अथव। हुनखे उहा ई जून प्यारी लॻंदी आहे। त पोइ मनुष्य खे पंहिंजो मनुष्य जनम प्यारो लॻंदो आहे, मरणु न चाहींदो आहे, पर मृत्यु त ईंदी। ऐं कॾहिं भॻवान जो भॼन कयईं कान, सुठा कर्म कयईं कान, त जॾहिं मरंदो आहे न त अंत समय में यमदूत उनखे दर्शन ॾींदा आहिनि। यमदूत कंहिंखे जेको विषयनि में आसक्त रहियो, जंहिं कूड़ कपट ॾाढा कया, धन जे पुठियां जीवन विञायईं, कॾहिं कथा कोन ॿुधई भॻवान जी, उनखे यमदूत अञा मरियो कान्हे तॾहिं अचणु यमदूत ॾिसण में अची वेंदा अथव। उन्हनि खे घर वारनि खे पतो पवंदो कोन ही छटपटाए छो पियो थो, उनखे उहे ॾिसण ईंदा आहिनि। पोइ जीअं ई मरंदो आहे, उहे उनखे वारनि खां घीसाड़े वठी वेंदा आहिनि, घीसाड़े करे। पोइ त अनेक आहिनि नरकनि जा प्रकार, कोड़ा हंटर हणंदा वेंदा आहिनि इनखे, ऐं चङी लंबी उनजी यात्रा। पर असांजे हिसाब सां 2-3 मिंटनि में इहो सभु थी वेंदो आहे। असांजा 2-3 मिंट गुज़िरजंदा आहिनि, हुन लाइ लंबी यातना उहा हूंदी आहे पापी माण्हूअ लाइ। पोइ उनखे मिलंदो आहे ॿियो जनम। पोइ ॿियो जनम वठंदो आहे त माउ जे गर्भ में उल्टो लटकियो पियो हूंदो आहे। ओॾी महिल उनखे यादि हूंदो आहे कि मां पहिरीं ॾाढा ख़राबु कम कया, पाप कया, ऐं भॻवान जो कॾहिं भॼन कोन कयो, त हिन जनम में मां कोशिशि कंदुमि कि मां भॻवान जी भक्ति कयां, मां फासां न हिन माया में, मां फालतू ॻाल्हियुनि में न उलझां, मैं और मेरा इन में मां न उलझां, मां न फासां जेके ग़लतियूं पहिरीं कयूं। हे मुंहिंजा भॻवान कृपा कर, ईअं चवंदो आहे जीव, मूंखे ॿाहिरि कढ। मां पको थो चवां कि मां तुंहिंजी भक्ति कंदुमि, मां कोन फासंदुमि। पोइ जनम वठंदो आहे, जनम वठंदो आहे, ॾाढी ख़ुशि थींदी आहे, ॾाढो ख़ुशि थींदो आहे, माउ पीउ बि ख़ुशि थींदा आहिनि, अची वियो असांजो बेटो, अची वियो असांजो गोलू, अची वियो असांजो मोलू। उनखे सनानु पाणी कराए, छठी वठी करे, पोइ सेखारींदसि, मां ऐं मुंहिंजे में फासाईंदसि उनखे। चओ मां, वरी चओ मुंहिंजो, इहो परिवार फासाईंदो आहे उनखे। स्कूल जाएगा बेटा हमारा, पढ़ेगा, जॉब करेगा। ये माउ पीउ वीचारे खे अहिड़ो फासाईंदा आहिनि जो उनखां विसरी वेंदो आहे कि मां चयो छा। पोइ उते ई भॼन थो यादि अचे, क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा, भूलेगा दिल तो कयो छाते माणो, छा खणी वेंदे नाणो, खाली हथे वींदे हितां, सो ॾींहुं ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो, तो कयो छाते माणो, छा खणी वेंदे नाणो।
याद करे ॾिस कौन कया तो मात गर्भ में मालिक सां वाइदा वेठे कीअं विसारे सारे जगत जे पालक सां आहे को तोखे भव मालिक जो सोचे तू समझी हल थिए सियाणो तो कयो छाते माणो छा खणी वेंदे नाणो खाली हथे छाते माणो छा खणी वेंदे नाणो। त बसि पोइ मनुष्य मोह माया में फासी करे पंहिंजे जीवन जो मक़सदु भुलिजी थो वञे ऐं पोइ त छा छा नथो करे। उन जे दिमाग़ में धन जो एॾो महत्व भरियो थो वञे, पोइ धन खे सभु कुझु थो सम्झे, पोइ उन लाइ जेको करिणो पए उहो बि थो करे, पोइ वरी मरे थो, वरी गर्भ में अचे थो, वरी उहो ई थो करे ॼेठो मूलो पेसो, वरी मरे थो, वरी उहो ई थो ठहे। इन खे चइबो आहे आवागमन। देवहूतीअ प्रश्न पुछियो आहे आवागमन छा आहे? कपिल भॻवानु चएसि थो इहो ई आहे आवागमन। जनम मरण जो चक्र इहो तेसिताईं न छुटंदो जेसिताईं कंहिं जनम में उहो माण्हू गंगा धाम में वञी करे कथा न ॿुधंदो, जेसिताईं सिंधी थी करे कथा न भाई मां इहो नथो, भागवत में कोन्हे लिखियल ई आहे, पर सिंधियुनि में ॿियो केरु आहे? अच्छा, गंगा धाम में न वञे, फेसबुक ते ई ॿुधे, पर ॿुधे किथे बि भागवत कथा जहिड़ी ॿी का शइ कान्हे जंहिंखे ॿुधी माण्हू पंहिंजो उद्धार करे सघे थो। त पोइ कपिल देव जी बि लंबी इहा हली आहे व्याख्या कपिल गीता। पोइ उहो बि देवहूतीअ खे चएसि थो तूं बि असांजे पिता वांगुरु शरीर छॾे ॾे, आख़िरी जीवन भॻवान जी भक्तीअ में गुज़ार। मां पंहिंजी माउ खे बि ईअं चवंदो आहियां, अलाए ॿुधंदी आहे अलाए न ॿुधंदी आहे, शायदि ॾिसो कोन ॿुधो अथई। हा ठीकु आहे, हसी हसी मूंखे हीअ ॾाढी वणंदी आहे आंटी। माउ मटे नथी सघिजे, जीअं एक्सचेंज नथी थी सघे, न पीउ एक्सचेंज थी सघे थो। कपिल मुनीअ पंहिंजी माउ खे उपदेश ॾेई करे ऐं पाण बि निकिरी वियो कि मूंखे बि हिते कोन्हे रहणो। पोइ केॾांहुं वियो? उन पंहिंजो प्रिय स्थान ॻोल्हियो आहे बंगाल की खाड़ी, जिते गंगा सागर आहे, गंगा वञी मिलंदी आहे न, उते आस पास उनखे ॾिठो वियो आख़िरी दफ़ो। पोइ चवंदा आहिनि अञा ताईं उते आहे कपिल भॻवानु, अलाए कहिड़ी जॻह ते उते आहे। बोल कपिल भॻवान की जय। त हिते असां कथा खे विराम था ॾियूं, वरी सुभाणे ॿुधूं था भागवत कथा। आरती अति पावन पुराण की, आरती अति धर्म भक्ति विज्ञान खान की, धर्म भक्ति विज्ञान महापुराण भागवत निर्मल मुनि जन धन, महापुराण भागवत निर्मल शुक